प्रोग्राम यादिन जे सफ़र में असांखे यादि कयो मोहम्मद हनीफ़ शेख ॻोठ नूड़ियो समा खां। मोहम्मद हनीफ़ शेख ॻोठ नूड़ियो समा खां लिखल तहरीर अॼोके प्रोग्राम यादिन जे सफ़र में शामिल कंदासीं। मोहम्मद हनीफ़ शेख अव्हां लिखियो त हा मुझे रूह जी राणी, तोखे विसारियूं त कीअं विसारियूं, तोसां त उहे रूह जा रिश्ता आहिनि जेके कॾहिं बि टुटी नथा सघनि। जहिड़ो तुंहिंजो नालो मिठो आहे अहिड़ी तूं ख़ूबसूरत आहीं। सच पुछी जॾहिं तो असांजे ॻोठ में अचण जो चयो हो तॾहिं मुंहिंजी दिलि खे जेको सुकून मिलियो हो, मूं उन राति सॼी राति निंड न कई हुई। ईअं महसूस थिए पियो त अलाए कॾहिं सुबुह थींदो ऐं आऊं तुंहिंजे अचण जा रस्ता संवारे ख़ूब दीदार कंदसि। मुंहिंजी मिठी सच पुछी त हिकिड़ो पल बि न आहियां विसारे सघियो जॾहिं असांजे अंगण ते तूं कुरूब जा कदम भरे अची पहुती हुई। तॾहिं मुंहिंजी दिलि खे त एतिरो सुकून मिलियो हो त सच पुछी मूंखे ईअं लॻो पिए त दुनिया जूं सभई ख़ुशियूं मुंहिंजी झोली में हुजनि। मूंखे यकीन न पियो अचे त मुंहिंजे प्यार ऐं मोहबत में एॾा कशाला करे एॾो पंधु करे ईंदी, पर जॾहिं तूं आई हुई तॾहिं आऊं पंहिंजे पाण खे दुनिया जो ख़ुशि नसीब इंसान सॾणु लॻो हुअसि। पोइ सॼो ॾींहुं पंहिंजे ॻोठ में थधियुनि हवाउनि सां गॾु गुज़ारियो हो। तुंहिंजा खुलियल ज़ुल्फ़ मूंखां नाहिनि विसरी सघिया। तूं ईअं मज़ाक़नि ऐं मज़ाक़नि में तुंहिंजा खुला ज़ुल्फ़ मुंहिंजे चहिरे ते विछाए मुंहिंजे सीने ते सुती हुई। सच पुछी मुंहिंजी जाना उहे पल एॾा त हसीन हुया। हथ जूं आङिरियूं पंहिंजे आङिरियुनि सां मिलाए करे तूं उहे वचन ऐं वाइदा कया हुआ त आऊं कॾहिं बि तोखे कोन विसारींदसि। मुंहिंजी मिठी जाना असीं त तुंहिंजे वारनि में वेड़जी वियासीं। असांजी दिलि त तुंहिंजे लाइ ईअं तड़फे थी जीअं पाणी जे बिना मच्छी तड़फंदी आहे। उहे ख़ूबसूरत शामूं शायदि हाणे आऊं ज़िंदगी भर न विसारे सघां जॾहिं उन्हनि शामुनि में तोसां उहे टेक मोहबतूं ऐं मज़ाक़ूं ऐं सॼो ॾींहुं पाण पंहिंजे ॻोठ में थधियुनि हवाउनि सां पाण शामूं गॾु गुज़ारियूं हुयूं ऐं इन्हनि वाइदनि ऐं वचननि सां पाण जल्द मिलंदासीं। जॾहिं महबूब सां मुलाक़ात थींदी आहे तॾहिं अलाए छो वक़्त जा कांटा एतिरो त तेज़ असरु कंदा आहिनि ऐं मूं उन ॾींहुं इहो सोचियो त काश वक़्तु रुकिजी वञे ऐं ईअं नेण नेणनि सां मिलाए तोसां कुर्ब भरियूं कचेरियूं थींदियूं रहनि। ऐं तूं मूंखे इहो बि चयो हुयो त ज़िंदगी में केतिरियूं मसरूफ़ियूं आहिनि साईं, तोखे न आहे ख़बर आऊं मजबूरियुनि जी ॼार में फाथल आहियां, मगर पोइ बि तुंहिंजे प्यार मूंखे छिके वेझो करे छॾियो आहे। ऐं तुंहिंजा उहे एहसान उहे मोहबतूं उहे प्यार कॾहिं बि विसारे नथो सघां। मुंहिंजी मिठी जाना सच पुछी जॾहिं तूं मिलण जो चयो हो तॾहिं खां
हिकिड़ो हिकिड़ो मिंट तुंहिंजी यादि में बेचैन थी कटींदो रहियसि। मूंखे एतबार न पियो थिए जेको तूं ईंदीअ, पर तूं अची इहो साबित करे ॾेखारियो त वाकई प्यार अञा बि ज़िंदा आहे। पर तूं एतिरो बि ॼाणे छॾ मिठी, पर असांजी बि दिलि तोलाई ईअं बेचैन आहे, असांजी बि दिलि तोलाई ईअं तड़फे थी, जीअं राति सनाटे में आउं तोखे यादि कंदो आहियां ऐं यादि कंदो रहंदुसि। हा मिठी, यादि कंदो रहंदुसि। ऐं उहो ई मिटी जो माण्हू मोहम्मद हनीफ़ शेख, ॻोठ नूड़ियो समा।